सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं के पंहिंजे जीवन में ॾिसंदासीं जेकॾहिं असांजे जीवन में पहिरियों ॾुख अचनि ऐं बाद में सुख अचनि त पोइ पहिरियां ॾुख असां को विसरी वेंदा आहियूं, पहिरियां ॾुख असां भुलिजी वेंदा। पर असांजे जीवन में पहिरियों सुख अचनि ऐं मालिक रहमत करे बाद में ॾुख अचनि त पहिरियां सुख ॾाढो सताईंदा आहिनि, पहिरियां सुख ॾाढो परेशान कंदा आहिनि। उहे सुख जॾहिं यादि पवंदा आहिनि पहिरियां असांजो जीअण हराम थी वेंदो आहे। असांजी ज़िंदगी में पहिरियों बेशक इज़त न हुजे पर बाद में पंहिंजे अमल, पंहिंजे कर्म, पंहिंजे अंदाज़, पंहिंजी सोच, पंहिंजे वीचार सां असां इज़त वारा बणिजो। असांखे पंहिंजी रुसवाई पहिरीं न इज़त वारी ॻाल्हि यादि ई न रहंदी। असां पंहिंजी इज़त शान मान सां रहंदासीं। पर असांखे पहिरियों इज़त हुजे, शान हुजे, मान हुजे ऐं बाद में असांखे थोरी रुसवाई, गिला या ग़लति लफ़्ज़ ॿुधण में अचनि, असां हिकु हिकु लफ़्ज़ ते मरंदा आहियूं, असांजी ज़िंदगी हराम थी वेंदी आहे। इज़त खां बाद रुसवाई न अचणु खपे, सुखनि खां बाद ॾुख में न अचणु खपे। हा, ॾुखनि खां बाद सुख अचे उहो सही आहे, कोई परवाह न, सभु ठीकु आहे। पहिरियों इज़त न हुजे असां नॉर्मल कोई ॻाल्हि कोन्हे, लेकिन जॾहिं इज़त शान मान असांखे मालिक ॾे त पोइ असांजी ज़िंदगी में ज़िलत और रुसवाई न अचणु खपे। पोइ गिला जो हिकिड़ो कूड़ो लफ़्ज़ बि असां न ॿुधी सघंदा। थोरो असां इज़त हुजे, शान जो कोई थोरो तोखे ॿुधाए थो हिन लाइ फलाणे हीअं चयो पए, गिला कई पए, हिकदमि आग बगोला थी वेंदासीं। एसिते जो इंतकाम ते संभरी वेंदासीं, अहिड़ी हालत थी वेंदी आहे असांजी। छाकाणि असां कॾहिं न चाहींदा आहियूं त इज़त खां बाद मुंहिंजी रुसवाई थिए। असां कॾहिं न चाहींदा आहियूं सुखनि जे बाद मूंखे ॾुख अचनि। इहा असांजे मालिक जी वॾी कृपा आहे, हुनजी रहमत आहे, हुनजी आसीस आहे। असांखे बाद में न अचणु खपे ऐं बाद में न अचणु खपनि। उहो इन करे त जीअं असां इंसान आहियूं, असांखे मालिक सभिनी जूणनि में रहंदड़ जीवन खां उत्तम, श्रेष्ठ ऐं बहितर बणाए करे मोकिलियो आहे। उन बहितर बणाए करे सभिनी खां उत्तम करे मोकिलियो आहे त असां पंहिंजी गिरावट छो करूं, असां पंहिंजे पाण खे छो करियूं। उन ते असांखे पहिरियों ई कृपा करे छॾी आहे, सभ खां वधीक सुठो बणाए करे मोकिलियो आहे, सभ खां वधीक चङो बणाए करे मोकिलियो आहे। उन पंहिंजो कमु पूरो करे रखियो आहे, असांखे चङो बणायो सभिनी जूणनि में रहंदड़ जीवन खां, ऐं उन बढ़ाए करे न ॾेखारियो आहे, सिर्फ़ु उन करे बि ॾेखारियो। असां ॾिसंदासीं पंहिंजो पाण खे, असां जंहिं ॾींहुं पंहिंजी ज़िंदगी में तंग थी विया आहियूं, जंहिं ॾींहुं जो असांजी ज़िंदगी हराम आहे, कोई सुख कोन्हे, कोई चङाई कोन्हे, जंहिं ॾींहुं बिल्कुलु पंहिंजी ज़िंदगी खां मायूस थी वञूं, चऊं अहिड़ी ज़िंदगी कोई ईअं चङा ते कोई न हुजूं, बहितर आहे, एतिरा मायूस थी वञूं, परेशान थी वञूं, उन ॾींहुं बि अगरि असां कंहिं ॿिए जीव सां पंहिंजी भेंट कंदासीं, शेर सां, हाथी सां, नांग सां, कुते सां, ॿिले सां, पखी सां, पशु सां, कंहिं बि जीव सां पंहिंजी पाण खे भेंट कंदासीं, पोइ बि उन खां तमामु घणो चङा हूंदासीं, उन खां घणो बहितर हूंदासीं। जॾहिं असां ज़िंदगी खां बिल्कुलु मायूस थी वञूं, पोइ बि ॿियनि जूणनि में रहंदड़ जीवन खां असां बहितर हूं त मालिक असांखे केतिरो चङो करे मोकिलियो आहे। उन एतिरो चङो कयो आहे त असां पंहिंजो पाण खे ख़राबु ख़्वार छो कयूं, असां पंहिंजो पाण खे बणाए करे रखूं।